सच्चो इश्क करे खुदा जो कसम ये दुनिया विसरी हुई। फलादा में वो तो करे तुझे भाव तो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह गया। बगावत का तुझे अड़ा रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो नीस दिया मामलास मापा जो पार के बाह नहीं कंदस पूरो लन्नो ही लठ यो मेकअप ही सुखियो हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला जान जेब तू चरियो थी वियो आहीं छा? अगर तू गोठ वारन मा न कुत्ते वारो यो पटो कढंदे न त मथे ते चढ़ी वेंदा बाबा। तंहिं करे ये असांजे पेरनि में झुकियल हुजनि त सही आहे। चाचा गरीबन जो तो हक है इल्म पढ़ाई न। अरे बाबा ये न कजाए पोइ असांखे रईस केरु मञींदो? असां इन ॻोठ वारनि जा रईस आहियूं, उहे असांजा हारी। जेकर हीअं थियो न पोइ सभु नवाब थींदा। चाचा ही तव्हांजी कहिड़ी सोच आहे? बाबा ये ॻोठ वारा असांखे फाहियूं ॾींदा हिनखे मथे ते न चाढ़जा। रहम कजा जुमंदा है जिन जंहिंखे चंबड़े तंहिंखे मारे या खारे। खुदा पुट जेको थियो उनखे विसारियो। दादा सरदार खान फैसलो रखियो आहे ज़रूरी हलणो आहे। उस माण्हू फैसलो न कराईंदा भा। सरदार खान जेको फैसलो करे मां कबूल कयां। इहा मुंहिंजी गैरत आहे। हा टोप निरणत रखी फैसले में कहिड़े मुंहं सां हली वेंदा तूं? बस सरदार खान फैसलो रखियो आहे ऐं तव्हांखे फैसले में मञणो आहे। मुंहिंजो हुकुम आहे। फैसला परे नाहिन भाॼाई। पहिरियां उनखे मारियां जंहिं असांजी दिलि ते दाग़ लॻाया आहे। फैसलो पोइ परे नाहे परे को। हा दा सारंग जो पूरो खानदान मारे पोइ फैसलो वारींदासीं। फैसले में तो तव्हांखे हलणो पवंदो छो त सरदार जो हुकुम आहे। उन हुकुम खे नाहे मञणो। जानज़ेब खान हाणे इहो न पुछ त नंढपिण में अखियूं ॿधी रांदि खेॾंदा हुआसीं। हाणे उहो बचपन नाहे रहियो जानज़ेब खान जो हिक ॿिए जूं अखियूं बंदि करे ऐं रांदि खेॾंदा हुआसीं। पर तुंहिंजो पीउ जहांगीर खान असां ॻोठ वारनि जे अखियुनि में धूड़ विझी मौत जी रांदि थो खेॾे। जानज़ेब खान तुंहिंजो पीउ ज़ुल्म जी इंतहा थो करे। ज़ुल्म? कहिड़ो ज़ुल्म? छा थो करे बाबा ॻोठ वारनि सां? इहो सवाल तूं पंहिंजे पीउ जहांगीर खान खां वञी पुछ। हा जानज़ेब खान किथे तूं बि पंहिंजे पीउ वांगुरु ज़ालिम त न बणिजी आयो आहीं? मां ज़ुल्म सां जंग कंदुसि तव्हां सभिनी दोस्तनि जी ख़ातिर। जानज़ेब खान असांखे इहा ख़बर पई आहे त असांजो बचपन जो यार दरिया खान जंहिं तुंहिंजी जान बचाई तुंहिंजे पीउ हुन सां ज़ुल्म कयो आहे। दरिया खान जंहिं मुंहिंजी जान बचाई हुई छा उन जी जान मुसीबत में आहे? दरिया खान कैद आहे तुंहिंजे पीउ वटि जंहिंखे सच ख़ातिर सज़ा मिली रही आहे। ऐं असां जो सोचो त हू मरी चुको आहे पर हू ज़िंदा आहे। यादि रख जानज़ेब खान पंहिंजे पीउ खे चओ असां सच ख़ातिर सूली ते चढ़ण लाइ तयार आहियूं। जानज़ेब खान असां हाणे ॻोठ जे हिन ग़रीब माण्हुनि खे सूली ते चढ़ण कोन ॾींदासीं छो त असां हिकु नारो हयो आहे अमन जो नारो। छा कयो मुंहिंजे पीउ दरिया खान खे? जानज़ेब खान
जेको सभिनि खे सचाईअ जो दर्स ॾींदो तुंहिंजे पीउ जहांगीर ख़ान खे अखियुनि में मिर्चुनि बराबरि लॻो छो त दरिया ख़ान सिर्फ़ु सचाई ॿुधाईंदो हो। जानज़ेब ख़ान जेकॾहिं तूं दोस्ती तो मलाई न त वञ आज़ाद कर असांजे यार दरिया ख़ान खे ख़बर पए त तूं दोस्ती जो केतिरो सचो आहीं। मां तव्हां सभिनी दोस्तनि सां इहो वाइदो थो कयां त दरिया ख़ान खे मां ज़रूरु आज़ादु कराईंदुसि। डूंगर ऐं डूंगर जो पुट किथे आहे? सरदार साईं मूं वटि आहिनि। मुतार साईं फ़ैसिलो हक़ जो कजो। सब्र कर दोदा, तोसां हक़ ई थींदो, कंहिंसां बि नाइंसाफ़ी कोन थींदी बाबा। बाबा साईं बस तव्हां ई हक़ कजो। ॻोठ वारो तव्हां ई ॿुधायो, मूं कॾहिं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे? बाबा साईं असां ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं तव्हां जहिड़ो सरदार असांजो निगहबान आहे। सरदार साईं असां ॻोठाणा ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं जो तूं असांजो हक़ थो करी। बाबा साईं जेको अहसान तव्हां असां ॻोठाणनि ते कयो आहे न इहो असां ज़िंदगी भर लाहे न सघंदासीं। को बि अहसान न आहे बाबा, ही कर्ज़ न पर मुंहिंजो फर्ज़ आहे। छा न कयो आहे मूं ॻोठ वारनि लाइ? इस्पतालूं ठारायूं, स्कूल ठाराया, रस्ता ऐं रोड ठाराया। तव्हां हारियुनि खे पंहिंजो बचो सम्झंदो आहियां। मां चाहियां थो त तव्हां सभिनी जो घाट बुलंद हुजे, त पोइ छो दोदे जो कंधु झुकियल आहे? सिर्फ़ु उन करे त डूंगर जो पुटु सारंग दोदे वारनि जी न्याणीअ खे घरां कढी बरगलाए वियो आहे। अॼु मां इहो फ़ैसिलो कयां थो त डूंगर जी 10 एकड़ ज़मीन ऐं 5 लख रुपया ॾंड ॻोठ मां नेकाली डूंगर जे पुट जो मोहकारो करे हमेशह हमेशह लाइ ॻोठ नेकाली कयो वेंदो। दोदा मुंहिंजो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल आहे? क़बूल आहे साईं। मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाए, मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाए। बाबा सरदार खान जे अॻियां ज़बान तां फिरण माना पंहिंजी ज़बान कटराइण। अॼु सारंग जी हालत ॾिठई, पूरे ॻोठ जा जूता हार जीअं उनजी गिची में विया। तूं छा थो चवे त माना असांजी बि इहा ई हालत थी? अली खान मां पंहिंजी न्याणीअ खे भाउ जे खूरे में विझणु नथो चाहियां। सरदार खान सां मां पाण ई ॻाल्हाईंदुसि ऐं सरदार खान सां मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि। पछाड़ी जो ख्वार नथी बाबा, नथी पछाड़ी जो ख्वार। सरदार खान ॾाढ़ीअ जो हिकु वार बि कोन छॾींदई। असुल जीअण चंचाल थी वेंदो असांजो। पुट असांखे पंहिंजी परवाह न आहे। अम्मा वो ॾींस ज़हर जी ज़री न हूंदी न मथे में सूर विझंदी। मां पंहिंजी धीअ मुई साईंदसि, पर हाकिम कॾहिं बि हिन घर में मोड़ ॿधी न ईंदो। हाकिम न, सरदार खान। मां सरदार खान हिन घर में ॼञ वठी ईंदई। पोइ तूं छा कंदी? हाँ न ई तूं कुझु कंदी न ई तुंहिंजो ही मुड़ुसु कुझु कंदो ऐं न ई वरी असां कुझु कंदासीं। ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी, शादी करण अक तां माखी लाइणी नाहे। अम्मा तव्हां सां मथो हणणु माना भित सां टकराइण जे बराबरि आहे। बाबा तूं लॻो ही अम्मा जे चरण ते असांजो पटको ऐं पंहिंजो पटको धूड़ कराईंदे तूं। अली खान तूं हिन घर जो वॾो आहीं, पुट तूं जीअं चाहींदे ईअं ई थींदो। न बाबा पंहिंजी पग पाण संभाले रख, अदा खे पग न रख पंहिंजी। हूअं बाबा पग तव्हां ते रही किथे आहे? तव्हां पग पाराए छॾी अम्मा खे। हाणे हिन घर जा ऐं हिन सॼे ॻोठ जा अम्मा पई फ़ैसिला कंदी। पुट जॾहिं धीउ ॼमंदई न
त पोइ मां तोखां पुछा कंदसि त न्याणीअ जो सूर छा हूंदो आहे। मुंहिंजी ज़ाल त ॿार ॼणियो ई कोन मां, हू त 3 महीननि में बीमारी सबबु मरी वई ऐं हुनजो सूर अॼु ॾींहं ताईं मां पियो थो भोॻियां। थधो थी पुट, तूं जीअं चवंदे ईअं ई थींदो। सहर जो ढुक भरे न्याणीअ खे रेढ बकरी सम्झी कंदासीं कासाई जे हवाले, पोइ त ख़ुशि थींदे न। हा मां, इन्हे में ई तुंहिंजी भलाई आहे। कॾहिं को थो विछड़े कॾहिं को मिले थो, कॾहिं को थो विछड़े कॾहिं को मिले थो, ख़बर नाहे साथी कॾहिं मौत ईंदो, को माण्हू रोए थो को माण्हू खिले थो, को माण्हू रोए थो को माण्हू खिले थो, को आशिक थो पंहिंजी ज़िंदगी विञाए, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे, सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थो हले पियो। तोखे वरी छा थियो? ॾेॾर वांगुरु फुकियो वेठो आहीं। अधे मुकारो असांजो तो जड़ी हूर कारे काम खेलनो आसा। बस सदा तव्हांखे बि कयो बुख छितो, बकरी वांगुरु छिके खणी हिनजे पुठियों ॾिनो। ऐं चवनि था कालू अच्छी ॾाड़ी में छितो थियो जो ॿी शादी तो करे। मूं ते पहा जाणींदो छा को मां छॾे ॾींदीमांसि। अदा तूं बस करे वे, भली वञी करे ॿी शादी वञी धूड़ पाए। बस अधी बस, तूं बि ॾाण न थी हुन वीचारे किरॾो जो तूं न थी नचाएसि। ओदी कालू खे मार खुटा ॾेई छुटे चानने जी हूंदो न तो ते पहाड़ी पवंदी। पिटियो पिटियो पिटे 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 मुंहिंजो असली पाड़ू कढो। पर पुट मां बि जिन्ननि सां थो गॾु रहां, तव्हां सां थो रहां गॾु, कीअं जे तो कोन छॾींदोसांव। अड़े तूं पाण जिन आहीं जिन, पर यादि रख कालू जे तोखे उस ते मानियूं न करायमि न त हूरा मुंहिंजो नालो न थई। अरे उस दे मुंहिंजो अंगूठो, मां थो चवां हूरा त सुधरी वञो, पेर ते अची वञो। ही जेको बाणे आहे न बाणे में सुणो, इहो तोखे बाहि में ज़रूर विझंदई साड़ींदई। हा साईं, तूं वरी हिंदुरनि में लोॾींदे हिंदुरनि में। अड़े हिंदुरनि में बि लोॾींदोसांस, पर तो जहिड़ो भाउ चंडो न कॾो हूंदुसि त इहा बि साईं लुॾी। सभिनि जा वात बि बंदि थी वेंदा ऐं वकार खे केरु ॿुधाईंदो बि कोन रेशमा जे बारे में। सदोरी खैर सां फ़ैसिलो बि थी वियो, हिन घर में रेशमा जे ख़िलाफ़ केर बि न ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम। रवि साहब शेर वाह ला शेर है। मारो जो करे वो जी जी दुआ तां ॿुधायो। जी अल्लाह शुक्र है बस कर। अदावाकार खैर सां अची वे, तुंहिंजो इंतज़ार हुयो, का तकलीफ़ त कान आई अदा? भाजाई ताजी दुआऊं मूंसां गॾु आई, मूंखे तकलीफ़ कहिड़ी ईंदी? वकार सुठो छो जो तूं आहीं, हाणे तुंहिंजी शादी कराईंदासीं, शहर तूं पोइ वञ जा। जी अदा जेकी तव्हांजी मर्ज़ी, पर रेशमा आहे किथे? अदा अंदर वेठी आहे, तुंहिंजो ॿुधो अथई न, शर्म खां अंदर ई वेही रही आहे। ठीक है भाभी, मां वञी अंदर बुलास तो। अदा जेतिरो थी सघो न वकार जी शादी करायो, जीअं असांखे दुनिया ख्वार न करे। बिलाल मां ॿाहूं थो बजाए, इहा बार बार ॻाल्हि करे न्याणी खे परेशान न कयो। मुंहुं कणी बस कई। अदा नाराज़ न थियो, मां जेकी ॻाल्हि कयां थो तव्हांखे लॻे थी कावड़, इन जे करे
जेको तव्हां फ़ैसिलो कंदो न मूंखे मंज़ूर आहे। अदा बिलावल तू खामखा कावड़ न न्याणी जो जेको नसीब हूंदो न अलाह भलो कंदुसि। सदोरी चई त सच थी, अलाह का सवाइ असां का सवाइ उन्हनि जो केरु आहे। मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए, मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए। काफी सोची किथे तू ससुई जी यादुनि में तो गुम ना हैं? ससुरी मां के ससुई कोन तो सुञाणिया यार लिका है न मूंखे ससुई पाण ॿुधायो त मां पुनल सां प्यार कंदी आहियां। यार पुनल मूंखे ख़बर आहे तूं ऐं ससुई पाण में मोहबत कंदा आहियो। ही शाहू वॾो चालाक माण्हू आहे। जेकॾहिं मूं खे पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधायो या ससुई जे बारे में कुझु बि ॿुधायो त ही सॼे ॻोठ में मूंखे ख्वार कंदो ऐं ससुई जो जीवन जंजाल थी वेंदो। पर चश्माई तोखे शायदि ख़बर न आहे पुनल तो खां वधीक चालाक आहे। पुनल कहिड़ी सोचनि में गुम थी वियो आहे? न न सोचां कुझु बि कोन थो। ससुई मूंखे तुंहिंजे लाइ हिकिड़ो ख़ासि पैगाम ॾिनो आहे, चई त ॿुधाए। पैगाम? कहिड़ो पैगाम? जरा मां कंहिं ससुई खे सुञाणे ई कोन थो त पोइ तुंहिंजो न्यापो मूंखे कीअं ॾींदो? मां कोन थो सुञाणियासि। लॻे थो त ही मूंखां ॿ क़दम अॻिते आहे। ॾाढो सियाणो आहे। हिन जी दिलि जो राज़ कढणु तमामु ॾाढो मुश्किल आहे। पर मां ससुई खां प्लान ज़रूरु कंदुसि, ज़रूरु कंदुसि। रेशमा कहरन मांगे मुंह लुकाए बैठी है का मयार आहे छा मोहब्बत में सही वेंदासीं। मां उॾे जी उहा खदल काठी आहियां जो कंहिंखे कमु नथी अची सघां। रेशमा चरी थी वई छा? हाणे त मुंहिंजी कुंवार थियण वारी आहे ऐं सभु रंजिशूं ख़तम थी वेंदियूं। जंहिंसां ज़िंदगी वधी मथां केरजे को रिश्तन जे फंदे में फांसी पवे थो को रोई जेके ज़िंदगी में घोड़ा ऐं सुर मिलिया हुजनि उहा तोखा मूं कीअं मोड़ींदी। ॾिसो कर ॾिस हिन चेहरे में केतिरा दाग आहिनि जो ज़िंदगी बेज़ार बणिजी वई आहे। लिखियो मौला छा है सुभान अल्लाह तुझो चेहरो तो चोॾहीं चंड वांगुरु चमके पियो। वखा तू दीवानो आई चोॾहीं जे चंड में भी दाग हूंदो आहे जो सिज खे ॾिसी करे
हू लिखी वेंदो आहे। मां मोहब्बत जो सिज उभरण ई कोन ॾींदुसि ऐं मूंखां चोरी चंड कीअं परे थींदो। हाणे डंडे चटियूं असां उन्हनि खां वसूल कंदासीं। तूं नंढड़को न आहे। हा नहीं वरी मां उहो हाणे ई रहियो आहियां। ससवी मां मञा थो त तूं मूंसां बेइंतहा मोहबत कंदी आहीं, पर असांजी मोहबत जे मथां विझ किरियल आहे। छा कयां ससवी, मां मजबूर आहियां। अम्मा अम्मा ही दौर नाहे जो जवान छोकिरियुनि खे घर खां ॿाहिरि कढूं। छोकिरियूं घर में क़ैद ई चङियूं आहिनि, इन में पंहिंजी इज़त आहे। काथे सम्झंदीअ तूं त आहीं पुराणे दौर जी, ही दौर तेज़ आहे अम्मा। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे, मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे। सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे, सफ़र ज़िंदगीअ जो ॾुखियो थी वियो आहे। मुक़दर में पंहिंजे लिखियो मौला छा आहे, मुक़दर में पंहिंजे